अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके उन बीमारी बाबति तव्हांखे मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेको असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा तमाक जे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको असां नशो इस्तेमालु कंदा आहिनि माण्हू, उन जे करे कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं। जॾहिं असां नशो करियूं था त कहिड़ियूं बीमारियूं थियूं, सिगरेट पीअण सां कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं, या जेकॾहिं गुटको या पान में जॾहिं असां तमाक इस्तेमालु करियूं था त कहिड़ी क़िस्म जी बीमारी थी सघंदियूं, उनजे बचाव जो कहिड़ो तरीक़ो आहे या उनजो इलाजु छा आहे। उनखां अलावा अॼु सॼी दुनिया में तमाक जे नशे जे ख़िलाफ़ु इंटरनेशनल ॾींहुं बि मल्हाए पियो, उन बाबति बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त इहो ॾींहुं छो मल्हायो वञे थो ऐं उन ॾींहुं मल्हाइण जा कहिड़ा मक़सद आहिनि। त नशे करण जे करे जेके बि असांखे बीमारियूं थियनि थियूं, अॼु उन सिलसिले में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां बि फ़ोन करे जेकॾहिं कंहिंखे को नशे जो मसइलो आहे, को सिगरेट छिके पियो, उहो छॾणु चाहे थो ऐं छॾी नथो सघे, त असांजे महिमान को सुवाल करे सघे थो, या जेकॾहिं पान खाइण सां या गुटके खाइण सां कंहिंखे का बीमारी आहे त उहो बि उन बारे में को बि सुवाल करे सघे थो त नशे खां बचिजे कीअं, उन्हनि बीमारियुनि खां कीअं बचिजे, उनजो इलाजु किथे थी सघे थो। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर ज़ुल्फ़कार शेख, जेके पाण पब्लिक हेल्थ फिज़िशियन आहिनि, डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची में। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयो। डॉक्टर साहब वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर ज़ुल्फ़कार शेख, तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां हिते असां वटि। डॉक्टर साहब, ॻाल्हि इहा कंदासीं त असां इंसान सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ तरीक़नि जा नशा जेके से माण्हू कंदा आहिनि, पर ख़ासि तौर करे जॾहिं तंबाकू जी ॻाल्हि था करियूं, जॾहिं उहो नशो थिए थो त असां तंबाकू केतिरनि तरीक़नि सां इस्तेमालु कंदा आहियूं। सिर्फ़ु सिगरेट छिकण जे तरीक़ो हिकिड़ो ई आहे या ॿियनि तरीक़नि सां बि असां तंबाकू इस्तेमालु कंदा आहियूं? साईं, तमाक असल में पाकिस्तान ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इस्तेमालु कयो थो वञे पियो। सभ खां घणो इस्तेमालु उनजो सिगरेट में ऐं कुझु मुल्कनि में बीड़ीअ में बि इस्तेमालु थिए थो पियो, किथे हुके ऐं शीशे में बि इस्तेमालु थिए थो। उनखां अलावा तमाक पान में इस्तेमालु थिए थो पियो ऐं असां वटि जेको हिकिड़ो नओं मर्ज़ पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश में शुरू थियो आहे उहो आहे मैनपुरी, या उनखां अलावा गुटके में, उन में बि उहो तमाक इस्तेमालु थिए थो पियो। ऐं उनखां अलावा नास ऐं नसवार में बि उनजो इस्तेमालु थिए थो पियो। त तमाक जो इस्तेमालु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां थिए थो ऐं जंहिं बि तरीक़े सां तमाक खे इस्तेमालु कयो वञे त उहो नशो ई उनखे सम्झो वञे थो पियो, छाकाणि त उनजे इस्तेमाल सां इंसान में उनजी आदत पइजी थी वञे पई, ऐं जेसिताईं उहो इस्तेमालु नथो करे उहा आदत जेका आहे उन में निकोटीन हूंदी आहे। अच्छा, जेकॾहिं मां थोरो इन पासे अचां, तंबाकू जी जेको कंटेंट्स या उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके नशे ॾांहुं असांखे वठी थियूं? अच्छा, तमाक में त मुख़्तलिफ़ क़िस्म जा केमिकल्स आहिनि। उहे केमिकल्स मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कीमियाई जुज़ा आहिनि जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं पैदा कनि था पिया, ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ क़िस्म जा कैंसर बि उन सां थियनि था पिया, ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां पोइ काफ़ी सातरा माण्हू उन में गुज़ारे वञनि था, मरी बि वञनि था पिया तमाक जे इस्तेमाल जे करे। पर उन में जेको जंहिं शइ जे करे आदत, नशे जी जेका आदत थिए थी पई, उहा निकोटीन जे करे थी थिए पई। त निकोटीन जेका तमाक में आहे उहो जेसिताईं इंसान खे नथी मिले पई, उहो इस्तेमालु करण खां पोइ इंसानु उनजो आदी थी थो वञे पियो, ऐं जेसिताईं निकोटीन इस्तेमालु उनखे नथी मिले पई त उहो माण्हू नशे वांगुरु जेका उन माण्हू में तकलीफ़ ऐं पीड़ा थी उन माण्हू खे महसूसु थिए पई, ऐं बाद में हू जेसिताईं इस्तेमालु नथो करे पियो तेसिताईं सुकून में नथो रहे पियो। अच्छा, माना उनजी आदत छॾे नथो सघे? आदत छॾे सघे थी पई। हिकु त सभ खां पहिरीं त कोशिशि इहा कई वञे त केरु माण्हू इहो नशो शुरू ई न करे, पर शुरू करण खां पोइ इहो ईअं न आहे त उहो बिल्कुलु ई छॾे नथो सघिजे पियो, उहो बिल्कुलु छॾे सघिजे थो पियो, ऐं उनजे छॾण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा। अच्छा डॉक्टर साहब, तंबाकू जेको आहे उहो कहिड़नि मुल्कनि में वधीक, ग़रीब मुल्कनि में वधीक इस्तेमालु कयो थो वञे या अमीर मुल्कनि में वधीक इस्तेमालु कयो थो वञे? साईं, तव्हांखे मां इन खां थोरो ॿुधायां त तमाक हैरत जी ॻाल्हि तव्हां जेका मां करियां त उहा इहा आहे त अमीर मुल्कनि में जेको तमाक जो इस्तेमालु 10 साल 20-30 साल अॻु में हुयो, उन जी भेट में हींअर उते इस्तेमालु उनजो तमामु घणो घटियो आहे, घटिजी वियो आहे। उते घणो करे सिगरेट जी सूरत में इस्तेमालु थिए थो पियो, ऐं उहो सिगरेट स्मोकिंग जेका उते घटी आहे, ऐं हिते जेके ग़रीब मुल्क आहिनि उन ग़रीब मुल्कनि में उनजो इस्तेमालु वधियो आहे। ऐं पाकिस्तान बदकिस्मती सां ॾखिण एशिया में सभ खां मथियां ई लेवल ते आहे तमाक जे इस्तेमाल में, सभ खां वधीक हिते इस्तेमालु थिए थो पियो। तमाक जे इस्तेमाल जे करे पाकिस्तान में रोज़ 5000 माण्हू तमाक जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे करे इस्पताल में 5000 माण्हू रोज़ सरासरी तौर 5000 माण्हू तमाक जे इस्तेमालु करण जे
करे जेके बीमारियूं थियनि थियूं पियूं उन्हनि मां 5000 माण्हू रोज़ इस्पताल में दाख़िल थियनि था ऐं उन्हनि मंझां 274 माण्हू माना तक़रीबन 250 माण्हू रोज़ानो गुज़ारे था वञनि पिया तमाक जे इस्तेमाल जे करे जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं पियूं ऐं सरासरी तौरु पाकिस्तान में 1 लख माण्हू इन जे करे तमाक जे इस्तेमाल जे करे हर साल उन्हनि जो मौत वाक़िया थी। अच्छा, दुनिया जी सूरत हाल छा आहे? केतिरो % माण्हू तंबाकू इस्तेमालु कनि था? साईं, दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ आहे। पाकिस्तान में जीअं आहे त पाकिस्तान में मर्द 36% मर्द तंबाकू सिगरेट बीड़ी हुक्को ऐं गुटके जी सूरत में 36% मर्द इस्तेमालु कनि था पिया ऐं 9% औरतूं इस्तेमालु कनि थियूं पियूं ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में उहो मुख़्तलिफ़ आहे। पर सॼी दुनिया खे जेकॾहिं असां ॾिसूं त तंबाक जे इस्तेमाल जे करे 60 लख माण्हू साल में मरी था वञनि पिया तंबाक जे इस्तेमाल जे करे बीमारियुनि जे करे ऐं उन खां अलावा 6 लख माण्हू दुनिया में उहे माण्हू आहिनि जिन जो जेके वीचारा गुज़ारे था वञनि पिया पर उहे तंबाकू कंहिं बि सूरत में इस्तेमालु नथा कनि पिया पर उन्हनि खे दूंहों लॻे थो। जेके माण्हू सिगरेट छिकनि था पिया उन्हनि जे वेझो जेके ॿिया माण्हू रहनि था ऐं उहो दूंहों जॾहिं उन जे अंदरि वञे थो पियो त 6 लख माण्हू दुनिया में अहिड़ा बि गुज़ारे था। मां इन पासे ज़रूरु जेकॾहिं कंहिं घर में ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कंहिं घर में वालिद साहिबु सिगरेट इस्तेमालु करे थो या जीअं तव्हां औरतुनि जो ज़िक्र कयो कुझु औरतूं बि ॻोठनि में बीड़ी या हुको या सिगरेट जी सूरत में नशो जेको आहे उहो इस्तेमालु कनि थियूं त उनजा नंढड़ा ॿार जेके उन सां गॾनि या उनजा घर जा भाती उहे केतिरो मुतासिर थिया? छा सभई मुतासिर थींदा या थोरो मुतासिर थींदा? साईं, यकीनन जंहिं को बि माण्हू उहो दूंहों उन जे अंदरि वेंदो जंहिं बि माण्हू जे दूंहों अंदरि वेंदो उहो उन में बीमारी पैदा कंदो। अच्छा, बीमारी उहा जेकॾहिं उहो साॻी मिक़दार में दूंहों वञे थो पियो त जेको सिगरेट बीड़ी छिकण वारो माण्हू आहे जेका तकलीफ़ उनखे थींदी उन खां वधीक बीमारी उन माण्हू में थींदी जेको दूंहों जो दूंहों छाकाणि त न सिर्फ़ु उन दूंहें जे करे जेके मुख़्तलिफ़ कीमे जुज़ा उन माण्हू जे अंदरि वेंदा पर जेको माण्हू सिगरेट बीड़ी छिके थो दूंहों ॿाहिरि कढे थो त उन में मुख़्तलिफ़ बीमारी जा जेके जुज़ा आहिनि उहो ॿाहिरि कढे थो त उहे बि उन माण्हू में वञनि था पिया त उन जे करे उन माण्हूअ में उन खां वधीक तकलीफ़ जेकॾहिं दूंहों उन जे अंदरि वेंदो त उन खां वधीक उनखे तकलीफ़ थींदी त उन में। अच्छा, असां वटि इहो थो थिए पियो त तक़रीबन इन ते बि ॾिठो वियो आहे त असां वटि तक़रीबन 34% माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंमें घणो करे ॿार आहिनि। उहे ॿार वीचारा जेका जंहिंखे असां सेकेंड हैंड स्मोकिंग या पैसिव स्मोकिंग था चऊं पिया त उहा सेकेंड हैंड स्मोकिंग उहे ॿार वीचारा उहे पीअनि नथा पिया पर उन में घर में उन जा पेरेंट्स ख़ासि करे वालिद जेका आहे उहो इस्तेमालु थो करे पियो त उहे ॿार उहो दूंहों छिकनि था पिया उन्हनि ॿारनि में दूंहों वञे थो पियो। अच्छा, उनजे करे ॿियो जेको वॾे में वॾो नुक़सानु इहो थो थिए पियो ॿारनि ते त उहे ॿार बि सिगरेट पीअणु शुरू था कनि पिया ऐं पाकिस्तान में रोज़ या तव्हांखे हैरत जी ॻाल्हि ॿुधायां त रोज़ नंढा ॿार उहे ॿार जंहिंजी उमिरि 13 सालनि ताईं आहे 6 खां 13 साल ताईं जा ॿार रोज़ 1000 खां 1200 ताईं नवां ॿार जेके आहिनि सिगरेट या बीड़ी पीअणु शुरू था कनि पिया त इहो तमामु वॾो नंबर आहे ऐं उहो सिर्फ़ु इन जे करे थो थिए पियो त घणो करे हू घर में पंहिंजे पेरेंट्स घणो करे वालिद खे या पंहिंजे वॾे भाउ खे या कंहिं ॿिए मिट माइट खे ॾिसनि था पिया उन जे करे उहे बीड़ी सिगरेट पीअणु शुरू था कनि पिया या वरी जेकॾहिं उन्हनि जा ॿिया दोस्त जेके आहिनि अॻ में पी रहिया आहिनि त उन्हनि खे ॾिसी करे उहे ॿार सिगरेट बीड़ी शुरू था करे ॾियनि पिया माना हिक ॿिए खे ॾिसी करे इन आदत खे जेको सो माण्हू हासिलु कनि था। जेकॾहिं थोरो अॻिते अचूं जेकॾहिं पान जी ज़िक्र था करियूं असां जीअं गुटके जो ज़िक्र कयो तमामु हिते असां वटि जेको आहे सो सिंध में त मां ॾिठो आहे त एॾो माण्हू गुटको इस्तेमालु था कंदा उनजे करे उन्हनि खे मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं ख़ासि तौर ते मुंहं जी कैंसर गले जी कैंसर या लंग्स कैंसर वग़ैरह इहे तमामु घणियूं थी थियनि त छा पान गुटको बि ईअं माण्हू ॾिसी करे इस्तेमालु कंदा आहिनि? साईं, असां वटि त जेकॾहिं घर में को इस्तेमालु करे थो त सभई उनखे ॾिसी पान गुटको त तव्हांखे मां ॿुधायां त हैरत जी ॻाल्हि इहा आहे त हिते जेके स्टडीज़ कयूं वयूं आहिनि पाकिस्तान में उहे ग़रीब जेके आहिनि जिन जी कमाई तमामु घटि आहे जेके वीचारा मानी बि नथा खाई सघनि पिया एतिरो था कमाइनि जो उन कमाई पंहिंजी कमाईअ मां 3 वेला मानी बि नथा खाई सघनि पिया इलाजु कराइण त परे जी ॻाल्हि आहे उन जे बावजूद बि सरासरी तौरु उहे माण्हू 25% पंहिंजी कमाईअ जो तमाक ते इस्तेमालु था कनि पिया उहो तमाक सिगरेट बीड़ीअ जे फॉर्म में हुजे या पान गुटके जे फॉर्म में हुजे त गुटके जो इस्तेमालु तमामु घणो वधी रहियो आहे ऐं ख़ासि तरह सिंध में ऐं सिंध में वरी घणो करे कराची में त गुटको तमामु घणो इस्तेमालु थी रहियो आहे ऐं कंहिं घर में असां जॾहिं ॾिसूं था पिया त घर में सभु जो सभु ॿार मतिलबु सभु जो सभु घर जा भाती ॿार नंढा वॾा
उहो गुटको खाइनि था पिया ऐं तव्हां उन्हनि खे वञी ॾिसंदव त हू सॼे ॾींहं में केतिरा दफ़ा इहो बि थो थिए पियो त हू मानी नथा खाइनि। उनजो सबबु इहो आहे त असां वटि पैसा न आहिनि, मानी नथा खाई सघूं, पर जेको कमाइनि था पिया उहो सॼो जो सॼो हू गुटको वठी उहो ज़रूरु इन ते ज़रूरु ज़िक्र कंदासीं, पर कॉलर आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, आवाज़ अचे थो? शायदि कॉल ड्रॉप थी वई, असां कोशिशि त कई त असांजी ॻाल्हि ॿोल थिए उन सां, जेको बि असांजो कॉलर हो त असांखे ख़बर पए थो छा थो पुछणु चाहे। अच्छा डॉक्टर साहब, जीअं तव्हां ॻाल्हि कई त ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त जेके अमीर मुल्कनि उन नशे खे घटाए छॾियो आहे, या सिगरेट पीअण खे या स्मोकिंग ते घटाए छॾियो, पर जीअं तव्हां ॻाल्हि कई त उहे ग़रीब माण्हू जिन खे मानी खाइण जा बि पैसा पूरा न आहिनि, पर उहो गुटको ज़रूरु वठी था अचनि, पान ज़रूरु वठी था अचनि, सिगरेट ज़रूरु वठी था अचनि, छो? इन जो सबबु कहिड़ो? को ज़हनी दबाव आहे, का साइकोलॉजिकल प्रॉब्लम आहे, को स्ट्रेस आहे, का परेशानी आहे, को शौक़ु आहे जो माण्हू नशे ॾांहुं था वञनि? नशे ॾांहुं वञण जा सबबु कहिड़ा? असल में इहो आहे त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त शुरू थी वञण खां पोइ त उन्हनि खे नशे जी आदत थी वञे पई, पोइ त हू कहिड़ी बि सूरत में किथां न किथां पैसा चोरी करे, ख़ैरात वठी करे, किथां न किथां करे हू पंहिंजो नशो पूरो करण जी ज़रूरु कोशिशि कंदा। पर शुरू करणु जेका आहे उन खां मूं तव्हांखे ॿुधायो न त घर में जॾहिं ॿियनि खे पंहिंजे घर जे ॿियनि भातियुनि खे ॾिसनि था पिया त उन मां हू इस्तेमालु इन जो तमाक जो शुरू कनि था पिया, या उन खां अलावा जेकी उन्हनि जा दोस्त आहिनि या जंहिं माहौल में उहे रहनि था उते ॿियनि खे तमाक जो इस्तेमालु कंदे ॾिसनि था त उहे बि तमाक जो इस्तेमालु शुरू था कनि पिया। अच्छा, इन करे थिए थो। तव्हां छा था सम्झो त जॾहिं पैसा बि न आहिनि, मां इहो ज़िक्र उनखे अञा पूरो, छा को अहिड़ो को ज़हनी टेंशन आहे त न नशो करियूं, उन मां को असांखे फ़ाइदो आहे, को अहिड़ी पॉइंट बि आहे? तव्हांजे का स्टडी में अहिड़ी नज़र आई? अक्सर माण्हू चवंदा आहिनि असां सुकून मिलंदो आहे। कहिड़ो सुकून मिलंदो आहे जॾहिं उन में बीमारियूं मिलनि थियूं, असांजा पैसा बि ज़ाया थियनि था, मुख़्तलिफ़ बीमारियूं मिलनि थियूं, अॻिते हली करे नुक़सानु थिए थो, ज़िंदगी ख़राबु थी वञे, माण्हू साफ़ु सुथिरो बि नथो रहे, सिगरेट जी ख़ुशबू जेका आहे उहा बि अचे थी, पान खाओ त मुंहुं ख़राबु आहे, को सुकून कोन्हे, पोइ बि माण्हू ई छो था चवनि त न असांखे सुकून थो मिले? साईं सुकून त उन जेकॾहिं उन्हनि खे मिलंदो त जंहिं माण्हू खे कंहिं बि नशे जी आदत हूंदी त जॾहिं हू नशो इस्तेमालु कंदो त उनखे सुकून मिलंदो, ऐं जेसि ताईं हू नशो इस्तेमालु न कंदो त उनजे जिस्म में बेचैनी ऐं पीड़ा हूंदी त हू यकीननि नशो इस्तेमालु करण सां त इहो चवंदा न त असांखे सुकून मिले थो पियो। त उन जे करे हू कहिड़े बि सूरत में जॾहिं हिकिड़ो दफ़ो उन्हनि शुरू कयो नशो त जेसि ताईं उन्हनि खे उहा शइ न मिलंदी तेसि ताईं हू कहिड़ी बि सूरत में ख़ामोश न वेहंदा ऐं उहे यकीननि पंहिंजो नशो करण जी कोशिशि कंदा। त मुख़्तलिफ़ तरीक़े सां जेको इस्तेमालु थिए थो न, हिते तव्हांखे मूं ॿुधायो न त जीअं हाणे हिकिड़े घर में सभु जो सभु भाती इस्तेमालु था कनि, ऐं ख़ासि करे गुटके जो जेको कराची में तव्हांखे मां ॿुधायां त इब्राहिम हैदरी में हिकिड़ी स्टडी कई हुई त उते 96% उहे माउरूं जेके ॿारनि खे थञ थियूं पीआरनि त थञ पीआरण खां अॻु में गुटको इस्तेमालु थियूं कनि पियूं, त गुटके में जेको नशो आहे उहो जीअं उन्हनि जी थञ में शामिलु थी वञे ऐं ॿार खे पोइ उहा थञ पीआरनि थियूं पियूं त जीअं ॿार इहो हिकिड़ो कंसेप्ट आहे, उन्हनि जी सोच आहे। इहो थिए थो, इहो ईअं न आहे, छाकाणि थञ में त उहा शइ वेंदी न जेके बि इस्तेमालु थींदव, माना उनजो वाक़ई ॿारनि ते इफेक्ट आहे, बिल्कुलु उहो थिए थो पियो। ऐं ॿार जेका ॾिसो न नंढड़ा मासूम ॿार उहे इन ते उन जा आदी था थी वञनि पिया, ऐं माण्हू उन्हनि खे आदी करे थी छॾनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं ॻाल्हि इहो आहे त मुंहिंजो भाउ आहे, नंढपण में त कुझु हुनखे कोन हो, 15 सालनि खां पोइ हुनखे दम जो असरु कयो जी, उन जो को मसइलो हल ॿुधायो डॉक्टर साहिब खे। वो सिगरेट पीअंदो आहे, को नशो कंदो आहे? कुझु बि नशो, कुझु बि कोन। उनजी उमिरि घणी आहे हाणे? को दर्जी जो कमु करे थो तो थिए थो। उमिरि घणी आहे हुनजी अदा? उमिरि साईं 20 साल, 21-22 साल। अच्छा, दमे जूं दवाऊं वठे थो? जी, हिते डॉक्टर खे बि ॾेखारियो था, हक़ी तौरु फ़ाइदो थो थिए। न, दमा जूं दवाऊं वठी रहियो आहे डॉक्टरनि खां? जी जी जी, ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदो, वॾी महिरबानी। अच्छा डॉक्टर साहिबु, जीअं 20 सालनि जो आहे, इनखे दमो आहे त को बि नशो नथो करे, पर वक़्तु हिकिड़े नंढे वक़्फ़े जो वक़्फ़े खां पोइ उनखे जवाबु ॾींदासीं। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू करियूं। अॼु असां सिगरेट पीअण या गुटके खाइण जे करे कहिड़ियूं बीमारियूं थियनि थियूं उन ते ॻाल्हाए रहिया आहियूं। तव्हां बि फ़ोन करे को बि सवाल डॉक्टर साहब खां पुछी सघो था। अच्छा डॉक्टर साहब, वक़्फ़े खां पहिरीं जेको कॉलर हो उनजो पुछियो त मुंहिंजो जेको भाउ आहे या मुंहिंजो घर में को फ़र्द आहे 20 साल जो, उनखे दमो आहे, छा दमो सिगरेट पीअण सां
या सिगरेट छिकण सां या हुके पीअण सां थी सघंदो या उनजे बग़ैर बि दमो थी सघे थो? साईं इहो ज़रूरी न आहे त दमे जी बीमारी सिर्फ़ु सिगरेट या बीड़ी जे छिकण जे करे थिए, उनजा ॿिया मुख़्तलिफ़ सबब थी सघनि था ऐं उन्हनि मां घणो करे हिकिड़ो वॾो सबबु एलर्जी जो हूंदो आहे। अच्छा। त थी सघे थो त उन नंढे खे कंहिं शइ खां एलर्जी हुजे त उनजी वरी हिकिड़ी एलर्जी जी टेस्ट थींदी आहे, उन एलर्जी जी मुख़्तलिफ़ शयूं उनखे लॻाई वेंदियूं आहिनि, पोइ उन मां इहो ॾिसबो आहे त कहिड़ी शइ में हू रिएक्शन करे थो, त उन मां इहा ख़बर पवंदी आहे त हिन फलाणी शइ खां उनखे एलर्जी आहे, पोइ उनजो वरी ओड़े क़िस्म जो इलाजु पर जेकॾहिं दमे जो इलाजु कराए त उहो बहितर थी सघे थो? बिल्कुलु थी सघे थो पियो। उनजो जेका आहे ज़िंदगी बिल्कुलु आम माण्हुनि वारी जी बिल्कुलु आम नॉर्मल माण्हू गुज़ारे थो तीअं हू गुज़ारे सघे थो पियो, पर हू कंहिं सही डॉक्टर ॾे जेको वाक़ई बि इन जो माहिर हुजे उन ॾांहुं हू वञे त उते हुनजो सही इलाजु थी सघे। अच्छा डॉक्टर साहब, हिन पासे था अचूं त जेके माण्हू नशो कनि था, सिगरेट पीअनि था, हुको पीअनि था या शीशे जो अॼुकल्ह इस्तेमालु तमामु घणो थी वियो आहे, त छा इहे माण्हू या जेको गुटको थो खाए इहे जेकॾहिं चाहे के माण्हू त मां नशो छॾणु चाहियां थो त छा छॾे सघे थो? साईं बिल्कुलु इन छॾण वारी ॻाल्हि ते अचूं था पिया, पर जीअं त तव्हां शीशे जी ॻाल्हि कई त इहा बि ॻाल्हि मां कंदो हलां त शीशे जे लाइ इहा ॻाल्हि चई थी वञे पई, उहो घणो करे असां वटि जेके पंहिंजो बर्गर फैमिलीज़ आहिनि, अमीर माण्हू आहिनि, उन्हनि जा नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं उन्हनि में शीशे जो इस्तेमालु ॾाढो वधी रहियो आहे। ऐं उन लाइ प्रोपेगेंडा इहा कई थी वञे पई त उहो घटि नुक़सानदेह आहे, जॾहिं त ईअं न आहे, ईअं बिल्कुलु न आहे, बल्कि उन खां कंहिं हिसाब सां उन खां वधीक नुक़सानकार थी सघे थो। उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा फ्लेवर इस्तेमालु था थियनि पिया ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जे फ्लेवर इस्तेमालु करण जे करे हू चवनि था पिया त इहो घटि नुक़सान वारो आहे, पर ईअं न आहे। अच्छा, उन में जेको उन सां गॾोगॾु जेको अॻे नुक़सानु दूंहें जे करे थिए थो पियो, सिगरेट जे करे थिए थो पियो, तमाक जे करे थिए थो, त उन खां अलावा जेको ॿियो उन में नुक़सानु थिए थो त उन में हिकिड़ो पाइप आहे, उहो पाइप सभई इस्तेमालु था कनि पिया, उहो सभई जॾहिं गॾिजी इस्तेमालु कनि था पिया त उन जे करे हिकु ॿिए खे बीमारियूं, न सिर्फ़ु उन तमाक जूं बीमारियूं उन्हनि खे लॻी रहियूं आहिनि, पर हिकु ॿिए खे ॿियूं बीमारियूं लॻाए रहिया आहिनि, कंहिंखे बीमारी त ॿिए खे लॻाए थो पियो। त उन करे शीशे जो इस्तेमालु क़तई तौर ते उन खां घटि नुक़सानकार न आहे, उहो बिल्कुलु ई ओड़े नमूने नुक़सानु करे थो जीअं तमाक सिगरेट या बीड़ीअ में नुक़सानु करे थो पियो। त हाणे तव्हां इहा ॻाल्हि पई कई त छॾण जी ॻाल्हि, हाणे छॾण जे लाइ असल में इहो आहे त उहो इन ते मुनसिर थो करे पियो त उहो केतिरो नशो थो करे पियो। तव्हांखे मूं जीअं अॻ में ॿुधायो त जेको माण्हू नशो करे थो पियो उहो नशो थो करे निकोटीन जे करे, निकोटीन उन जे जिस्म में वञे थी पई त हुनखे सुकून मिले थो पियो, निकोटीन हुनखे नथी मिले पई त हुन में बेचैनी बेआरामी पैदा थी थिए पई। त हाणे निकोटीन जा चीगम अचनि था पिया, अॼुकल्ह जेका आहे उहे काउंटर ते मिली था वञनि पिया, उहो माण्हू पाण ई वठी करे इस्तेमालु करे ऐं डोज़ उन हिसाब सां करे सघे थो पियो त जेतिरो हू तमाक इस्तेमालु कंदो रहियो आहे उन हिसाब सां। उहो त उहे माण्हू जेके सिगरेट पीअनि था या उहे माण्हू जेको हुको पीअनि था या उहे माण्हू जेके मतिलबु स्मोकिंग कनि था या जेके जीअं तव्हां शीशे जे उहे कनि था, उहे सिर्फ़ु उनजो उहे चीगम वठी इस्तेमालु कनि ऐं सिगरेट पीअणु बंदि कनि त उन्हनि खे फ़ाइदो थींदो? बिल्कुलु साईं, उहो इहो आहे न त जीअं मूं ॿुधायो न त इहो निकोटीन जे करे थो थिए, त निकोटीन जा चीगम अचनि था पिया, निकोटीन जा स्प्रे था अचनि, निकोटीन जा इनहेलर था अचनि पिया। उहे स्प्रे इनहेलर त डॉक्टर जी प्रिस्क्रिप्शन सां ई मिलंदा आहिनि। अच्छा, उन खां अलावा ॿियो उनजो इलाज बि थींदो आहे, उहो इलाज जेका आहे दवाऊं आहिनि उहे दवाऊं डॉक्टर ॾे वञण सां थींदियूं आहिनि। ऐं दुनिया में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेका रिसर्च कई वई आहे ऐं उहो पाकिस्तान में बि उन क़िस्म जी रिसर्च कई वई आहे त केरु बि माण्हू केतिरो बि तमाक जो नशो कंदो हुजे, उन माण्हूअ सां जेकॾहिं महिनत कई वञे त हू 100% या सिधी ॻाल्हि आहे त 100% उनखे छॾे सघे थो पियो। न पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, अक्सर मां ॿुधो आहे, तव्हां बि ॿुधो, कुझु माण्हू चवंदा यार मां 40 सिगरेट पीअंदोसि, मां हुको पीअंदोसि, मां एतिरो नशो मां छॾे ॾिनो, पर 2 महीननि खां पोइ 3 महीननि खां पोइ 4 महीननि खां पोइ वरी ॿीहर शुरू कयो। एग्ज़ैक्टली, इहो तमामु घणो, इहो रिलैप्स जंहिंखे असां चवंदा आहियूं, इहो तमामु घणो थींदो आहे। उहो थींदो इहो आहे त पहिरीं असल में हूंदो आहे विल पावर, जॾहिं माण्हू छॾियो। अच्छा, इहो माण्हू जेकॾहिं चवे थो न त भई मां हाणे 30 जे बजाए 20 सिगरेट 20 जे बजाए 10 थो करे पियो, उहो माण्हू नथो छॾे सघे। हिकदमि उहो छॾींदो, पोइ उन माण्हूअ केतिरा इस्तेमालु केतिरो तमाक इस्तेमालु थो करे पियो, उन हिसाब सां उनजो इलाजु थींदो। उनखे चीगम बि ॾेई सघजनि था पिया, दवा बि ॾेई सघे थी पई। अच्छा, पोइ उन माण्हू खे तमामु घणी शिदत सां ज़रूरत महसूसु थींदी आहे त मां सिगरेट पीआं या बीड़ी इस्तेमालु करियां, पर उहो माण्हू
अक्सर ईअं थींदो आहे त ॿुधाईंदो 6 महीना साल 2 साल मां बिल्कुलु ई उनखे हथु न लॻायो। फलाणो दोस्त मूंखे मिलियो, चई यार हाणे हिकिड़े सिगरेट पीअण सां उन सां या हिकिड़ी बीड़ी छिकण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। ऐं जॾहिं बि ईअं थियो आहे त उन माण्हू हिकिड़ो सिगरेट पियो, उहो वरी बिल्कुलु 30-40 माना इहा बि अहिड़ी नंढड़ी ग़लती बि न करणु घुरिजे। कतई न, हिकिड़ो दफ़ो बि। तव्हां छा था सम्झो त इहो जेके इलाज जा तरीक़ा आहिनि या तव्हां ॿुधायो त निकोटीन जा चिगम इस्तेमालु करो या विल पावर ज़रूरी आहे हिनखे ख़तमु? साईं उहो ॾिसो, असल में जिते बि ख़तमु कयो वियो आहे न, हाणे असां इहा पई ॻाल्हि कईसूं त अमेरिका या यूरोप में तमाक जो इस्तेमालु तमामु घणो घटियो आहे। त उहो घटण जे लाइ मुख़्तलिफ़ स्टेजिस ते उन जे लाइ कोशिशि कई वेंदी आहे। उहा कोशिशि करण जे लाइ त हिकु उन ते कोशिशि कई वेंदी आहे त जेके माण्हू इस्तेमालु कनि था पिया उन्हनि ते कोशिशि कई वेंदी आहे। ॿियो उनजो जो चौधारी जेको माहौल आहे उन ते कोशिशि कई वेंदी आहे। कम्यूनिटी जे लाइ कोशिशि कई वेंदी आहे, सोसाइटी लेवल ते कोशिशि कई वेंदी आहे। उनखां पोइ गवर्नमेंट लेवल ते उन जे लाइ कोशिशि कई वेंदी आहे। त गवर्नमेंट खे पंहिंजियूं कोशिशूं वठणियूं हूंदियूं आहिनि, सोसाइटी खे मुआशिरे खे पंहिंजियूं कोशिशूं वठणियूं हूंदियूं आहिनि, उन माण्हूअ खे पंहिंजियूं कोशिशूं वठणियूं हूंदियूं आहिनि। त उहे सभु जेसिताईं न थींदी न तेसिताईं इहो नथो थी सघे। नशे मां जान जेका नथी छुटिजे। अच्छा, जेकॾहिं का औरत जीअं नशो इस्तेमालु थी करे त छा उन जे ॿार ते कहिड़ो असरु पवंदो आहे? कहिड़ा असर पवंदा ख़ासि तौर ते ॿारनि ते कहिड़ा असर पए थो? ॿार जेका आहे उहो अक्सर इहो थींदो त उनजो जंहिंखे असां लो बर्थ वेट चवंदा आहियूं, त ॿार जेतिरनि ॾींहंनि जो ॿारु हूंदो उनजो वज़न ओतिरो न हूंदो। अच्छा, उनजो वज़न तमामु घटि हूंदो। ऐं जंहिं ॿार जो पैदाइशी वज़न घटि हूंदो आहे उनखे अॻिते हली करे न सिर्फ़ु उन वक़्तु पर जीअं जीअं वॾो थींदो वेंदो त उनखे तमामु घणियूं ॿियूं बीमारियूं बि उनखे लॻी वेंदियूं आहिनि। हिकु त इहो थींदो। उन खां अलावा केतिरा दफ़ा ईअं बि थींदो आहे त सडन इन्फेंट सिंड्रोम असां जेका आहिनि असां चवंदा आहियूं, त उन में छा थींदो आहे त ॿारु बिल्कुलु ई नॉर्मल 6-8 महीननि जो साल जो बिल्कुलु ॿारु नॉर्मल आहे। ऑल ऑफ सडन ओचितो ओचितो वीचारे जी डेथ थी वई, गुज़ारे वियो। उहो उनजो सबबु इहो हूंदो आहे त उनजी मदर जेका आहे उनजी माउ जेका स्मोकर हूंदी आहे, उन स्मोकर जे करे वॾे में वॾो नुक़सानु इहो थींदो आहे। गुटको खाइनि थियूं उन्हनि जे ॿारनि ते बि नुक़सानु थींदो? साईं गुटको तमाकु आहे न असल में उन में। अच्छा, गुटके में त अञा ॿियो बि घणो कुझु जेका आहे न सिर्फ़ु तमाकु पर उन में तव्हांखे मां ॿुधायां फंगस लॻल जेका सोपारी अचे थी उन में इस्तेमालु थी थिए पई, फंगस लॻल आहे। इहा सभिनी खे ख़बर आहे त उनजा शिप पूरा भरिजी था अचनि पिया। उहा सोपारी जेका उछलाई वञे जंहिंमें फंगस लॻल आहे उहे हिते उन में इस्तेमालु था कनि। उन खां अलावा तव्हांखे हैरत जी ॻाल्हि ॿुधायां त उनखे छा कंदा आहिनि त थोरो थुल्हो थिक करण जे लाइ उन में जानवर जेके कुठल जानवर आहिनि उनजी रत बि में इस्तेमालु कई थी वञे। ऐं कुझु हंधनि ते त उन में चर्स आफ़ी में कुझु हंधनि ते त हीरोइन बि जेका पकड़ी वई आहे त हीरोइन बि गुटके में इस्तेमालु कई थी वञे पई। ऐं उन खां अलावा जंहिं गंदे नमूने सां उनखे ठाहियो थो वञे पियो। ऐं ॿियो इहो त उन में छा थो कयो वञे त जेका ट्यूबलाइट आहे उन ट्यूबलाइट जा ज़रा ट्यूबलाइट या के ॿिया ज़रा शीशे जा टुकड़ा उनजो सबबु इहो आहे त उहो छो थो इस्तेमालु कयो? उन सां छा थो थिए पियो त ज़बान ते हू जीअं रखनि था न उन में नंढड़ा नंढड़ा सोराख़ थो करे पियो उहो शीशो। उन सोराख़ जे करण जे करे त हुनखे जेका उहो नशो जेको आहे उतां जल्दी जेका आहिनि जज़ब थी वञे, जल्दी जज़ब थी वञण जे करे उन्हनि माण्हुनि खे नशो तकिड़ो थो मिले पियो ऐं उन्हनि खे आदत अञा वधीक पैदा थिए पई। त गुटके जो इस्तेमालु त तमामु घणो ख़राबु आहे। उन खां पोइ त गुटके वारनि थोरो हिन पासे जेकॾहिं असां हाणे ॿ शयूं उनखे थोरो अलॻि था कयूं। जेके माण्हू स्मोकिंग था कनि, सिगरेट था पीअनि, हुको था पीअनि, शीशो था पीअनि या मुख़्तलिफ़ तरीक़े सां जेको स्मोकिंग उन सां कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं? साईं बीमारियूं तमाक जे इस्तेमालु सां तमामु वरी गुटके जो अलॻि था अचो। पहिरीं स्मोकिंग सां पहिरीं त असां तमाक जी ॻाल्हि था करियूं त तमाक जेका गुटके में बि आहे, सिगरेट में बि आहे। हाणे दुहे जे करे त असां सम्झूं था, आम माण्हू बि सम्झी सघे थो त दुहे जे करे साह जी नालीअ जूं बीमारियूं थींदियूं, फिफड़नि जूं बीमारियूं थींदियूं। इन जे करे इन तमाक जे इस्तेमाल जे करे दिलि जूं बीमारियूं पैदा थियनि थियूं पियूं, मादे में अल्सर थिए थो पियो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा कैंसर थियनि था पिया। पाकिस्तान में सभ खां वधीक वॾे में वॾो कैंसर जेको आहे पहिरें नंबर ते कैंसर उहो आहे फिफड़नि जो कैंसर। ऐं उहो फिफड़नि जो कैंसर इन जे करे स्मोकिंग जे करे थिए थो पियो। ऐं ॿिए नंबर ते आहे वात जो कैंसर। वात जे कैंसर में ज़बान बि अची थी वञे पई, महारूं बि अची था वञनि पई, गलो बि अची थो वञे पियो। त ॿिए नंबर ते पाकिस्तान में उहो आहे गले जो कैंसर पिया। अॻिते वधूं था, हिकिड़ो कॉलर आहे उनखे शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? मोहम्मद असलम ख़ासिले थो ॻाल्हायां साईं, कोटड़ी मां। हा, वॾी महिरबानी। छा पुछंदो डॉक्टर साहब खां? साईं डॉक्टर साहब खे पुछूं था त अॼुकल्ह हीउ जेको सिहत जे हवाले सां इहे तंबाकू नोशे सां बचाव जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे,
जी। पर असां सॼे दुनिया सां गॾु पाकिस्तान सां ख़ासि तौर ते सिंध सूबे में तंबाकू नोशी नंढड़ा ॿारनि खां वठी वॾे ताईं तमामु घणो इस्तेमालु थी रहियो आहे। रुगो सिर्फ़ु तंबाकू नोशी न आहे, हुन में मैनपुरी, गुटको ऐं सोपारी, छालिया जो इस्तेमालु तमामु घणो ख़तरनाक आहे, जंहिंमें छालिया गुटका खाइण जे करे वात जो कैंसर जो मर्ज़ तमामु घणो वधी रहियो आहे। त सर इन जे उपाउ जे लाइ असां इहो गवर्नमेंट इन ते कहिड़ो तदारुक वठणु घुरिजे जेको असांजो सिहत सां ऐं जेके माण्हू कारोबार जे धंधे में जे ज़रियो बणाए आम माण्हुनि सां जेके सिहत सां खेॾी रहिया आहिनि, इन जे लाइ सर कहिड़ी तदाबीर वठणु घुरिजनि गवर्नमेंट जे सिहत खाते खे। इन जे बारे में असांखे सर तव्हां थोरो वज़ाहत करे ॿुधायो त हीउ तंबाकू जेको आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, ख़ासि तौर ते महिरबानी करे नंढड़े ॿारनि जो असांजे वालिदिन खे तव्हांजे सफ़र सां गुज़ारिश कजो त महिरबानी करे पंहिंजा नंढड़ा ॿार जेके गुलाब जा गुल आहिनि उन्हनि जी सिहत तमामु घणी अहमियत आहे। जेके नंढे हूंदे तंबाकू नोशी सिखनि था, स्कूल में ॿार वञनि था, सिगरेट पीअनि था या छालियूं सुपारियूं खाइनि था, उन्हनि खे गले में फासी वञे थी, पोइ नंढड़ो मसइलो वॾे आज़ार में माण्हू पइजी थो वञे, अस्पताल ताईं पहुचे थो। इहा असांजी त डिस्कस करणी हुई। वॾी महिरबानी तव्हां जवाबु ॾियो था, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। त ठीकु आहे, जीअं सॼी दुनिया में जेको सो तंबाकू जे ख़िलाफ़ु आलमी ॾींहुं मल्हायो, उन्हनि ज़बरदस्त बि हर लेवल ते त जेको गुटको ठाहिनि था उनखे बि रोकियो वञे, जेके विकिणनि था उन्हनि खे बि रोकियो वञे, सिगरेट माण्हू पीअनि था, नंढा ॿार पीअनि था, त चए थो गवर्नमेंट लेवल ते या इज्तिमाही लेवल ते कहिड़ियूं कोशिशूं करणु घुरिजनि डॉक्टर साहिबु? साईं ॾिसो, असल में इन शइ खे रोकियो वञे, जेको धंधो ठाहे अॻिते इहो आहे त WHO जे तरफ़ खां सॼी दुनिया में कंट्रोल करण जे लाइ, तंबाकू जो इस्तेमालु कंट्रोल करण जे लाइ जेको लाहे अमल तयारु कयो आहे, उन में पाकिस्तान बि उन जो हिसो आहे। पाकिस्तान में 2 ऑर्डिनेंस आहिनि इन तंबाकू जे इस्तेमाल जे हवाले सां रोकण लाइ। हिकिड़ो आहे 1979 जो ऑर्डिनेंस जेको आहे प्रिंटिंग एंड पब्लिशिंग जो। उन में इहो आहे त शुरू में 1979 में इहो हुयो त सिगरेट जे पैक ते जेको पैक आहे उन ते जेका आहे वार्निंग उन ते ॾिनी वेंदी, उहो 1979 जो जेको हुयो वार्निंग ॾिनी वेंदी ऐं उन खां अलावा उन में हिकिड़े जेका आहे पिक्चर ॾिनी वेंदी त जेका इहा माण्हुनि खे नुक़सानु आहे। अच्छा, हाणे जे खां पोइ जेको ऑर्डिनेंस हाणे 2003 ऐं 4 में आहे त उन में इहो आहे त न सिर्फ़ु इहो त तंबाकू जो इस्तेमालु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रोकियो वञे, पर उन सां गॾोगॾु उहे माण्हू जेके उन जी लपेट में था अचनि पिया, उन्हनि खे उहे लपेट में जेके वीचारा उन जे वेझो आहिनि उन्हनि खे बि बचाए वञे। थोरो ॻाल्हाईंदासीं अञा वधीक, पर हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु। हलो, अस्सलाम वालेकुम। शायदि कॉल जो आवाज़ असां ताईं न आयो। अच्छा डॉक्टर साहिबु, जेको वञाए त हिकिड़ो त उहे माण्हू त जेके उन में शामिलु थियनि था, पर जेके उन्हनि सां सराउंडिंग में उन्हनि खे बि बचायो वञे, उन्हनि खे बि बचाए वञे। उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शयूं आहिनि। उन खां अलावा नंढा ॿार जेका आहिनि उन जे लाइ बंदिश आहे त सिगरेट वठण जे लाइ अक्सरियत थिए त ॿार खे इस्तेमालु कनि था ऐं जेके ॿार इस्तेमालु नथा कनि वॾा उन्हनि खे मोकिलनि था, उहो ख़तरनाक आहे। उन ते बि बंदिश आहे। उन खां अलावा कंहिं बि क़िस्म जी स्पॉन्सरशिप, एडवर्टाइज़मेंट उन ते बि बंदिश आहे। पर असल में मसइलो इहो आहे न त पाकिस्तान में इन्हनि शयुनि ते अमल नथो थिए पियो। हाणे ॾिसो न पाकिस्तान में नुक़सानु केतिरो थो थिए। 2010 ऐं 11 जो ई तव्हांखे मां हिसाबु ॿुधायां थो पियो त हिकिड़े साल में पाकिस्तान जी गवर्नमेंट खे उन साल में 55 अरब रुपया टैक्स मिलियो सिगरेट जूं जेके कंपनी आहिनि, 55 अरब रुपया, ठीकु आहे। ऐं माण्हुनि जो जेको ख़र्चु थियो उन साल में सिगरेटनि ते उहो 200 अरब रुपया हुयो। हाणे 200 अरब रुपया उन्हनि जो ख़र्चु थियो, 55 अरब रुपया पाकिस्तान जी गवर्नमेंट खे। हाणे इन पासे नथा वञो, थोरो छो त असां टाइम घटि आहे। कहिड़ा तरीक़ा गवर्नमेंट उपाउ वठे जीअं गुटको रुकिजी वञे, इहे सभिनि खे रोकण जा तरीक़ा ॿुधायो। ॾिसो, इहो जेका फ्रेमवर्क हिकिड़ो ठहियलु आहे, जेको कानून ठहियो उन ते अमल थियणु घुरिजे। उन ते हिकु त अमल थिए, पर उन में छा आहे त टोटल बैन आहे। सभ खां पहिरीं इहो आहे त एडवर्टाइज़ ते टोटल बैन आहे। अच्छा, सिर्फ़ु बैन इहो न आहे, तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त बैन इहो न आहे त TV अख़बार में या मैगज़ीन में उन ते बैन हुजे, पर उन खां अलावा इनडायरेक्ट एडवर्टाइज़मेंट हर तरीक़े सां उन ते बैन आहे। इनडायरेक्ट खाइण बि बैन आहे, विकिणण बि बैन आहे। अच्छा, इन ॿी बि ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त सवाल पुछे त नंढड़ा ॿार बि ॾाढो नशो था कनि, मुख़्तलिफ़ छालिया था खाइनि, सोपरियूं था खाइनि, मिठी छालिया इहे खाली, त उन्हनि खे बि हू चए पियो डॉक्टर साहिबु तव्हां का हिदायत करियो त वालिदीन इन ॻाल्हि ते पाबंद थियनि, पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे नशे खां रोकनि। सही त साईं, उन जे लाइ त उन्हनि जा वालिदैन ई जेके आहिनि उहे ई उन शइ खे कंट्रोल करे सघनि था पिया। जेकॾहिं हिदायत जे 2 लफ़्ज़नि ते इहे शयूं सही थी वञनि न त पोइ त कमु त ॾाढो सवलो हुजे हा।
पर इहो करिणो त यकीन नंढनि ॿारनि जे लाइ त उन्हनि जा वॾा ई ज़िम्मेदार आहिनि, उन्हनि खे ई इन शइ खे कंट्रोल करणो पवंदो त जीअं ॿार नशे खां बची सघनि ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं। अच्छा डॉक्टर साहिबु, इहो त तव्हां ॿुधायो त मुख़्तलिफ़ गले जी ख़राबी, मुंहं जी कैंसर, छाती जी कैंसर या दिलि जूं बीमारियूं, हाई ब्लड प्रेशर, इहे सभु स्मोकिंग सां थियनि थियूं, पर जेके माण्हू गुटको खाइनि था, पान खाइनि था, उनखे कहिड़ी बीमारी थी सघे? साईं उन्हनि खे ख़ासि करे वात जो जेको कैंसर आहे न, ऐं उहो एॾो ख़तरनाक क़िस्म जो थो थिए। हिकु त छा थो थिए त उते उन्हनि जो तमामु वॾो सोराख़ थो थी वञे पियो। अच्छा, वात कैंसर, गले जो, छाती जो, लंग्स, इहे सभु थी सघनि था? बिल्कुलु थी सघनि था, पर उन्हनि वीचारनि उहा जेका न ॾाढी हिकिड़ी जेके आहे न रहम जोगी हालत उन्हनि जी थी वञे। तव्हां जेकेॾो उनजा असल में हिते जेकॾहिं हुजे पिक्चर्स ॾेखारियां त तव्हां ॾिसंदव त अंदरि सोराख़ था थी, उनजो वात पोइ नथो खुली सघे पियो, ऐं हू पोइ खाइण पीअण जे लाइ। अच्छा डॉक्टर साहिबु, अॼु सॼी दुनिया में जेको इंटरनेशनल डे मल्हाइणु तंबाकू जे ख़िलाफ़, इन ॾींहुं मल्हाइण जो ख़ासि मक़सदु आहे? साईं इन जो सबबु इहो आहे न, हीउ तव्हांखे मूं ॿुधायो न त हाणे सॼी दुनिया में जेका सॼी दुनिया जी आबादी 7 अरब आहे। हाणे उन 7 अरबनि मां 1.3 अरब माण्हू सॼी दुनिया में अहिड़ा आहिनि जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो तमाकू इस्तेमालु कनि था पिया। त ऐं इन जे करे जेके बीमारियूं थियूं थियनि, तव्हांखे मूं अॻ में ॿुधायो त 60 लख माण्हू मरी था वञनि ॼाण ॾियण जे लाइ। अच्छा, इन जे करे जेके बीमारियूं थियनि थियूं पियूं तमाक जे मुख़्तलिफ़ इस्तेमालनि सां, जेके बीमारियूं थियूं थियनि पियूं ऐं उन सां जेको मौत वाक़िया थिए थो, साईं इहो इस्तेमालु न करण जे करे 100% इनखे कंट्रोल करे सघियो। डॉक्टर साहिबु, टाइम बि ख़तमु थियो, पैगाम छा हूंदो, मैसेज छा हूंदो? साईं इहो ई माण्हुनि खे मुंहिंजो चवणु आहे, तव्हां पंहिंजा पैसा ख़र्च करे बीमारी छो था ख़रीद करियो पिया। वॾी महिरबानी डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख, तव्हां सां आया, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं नाज़रीन, डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख असां सां गॾु, जेको असांखे तंबाकू जे नशे ते या पान जे नशे ते या गुटखे नशे ते ॻाल्हि ॿोल करे रहियो, ॼाण ॾेई रहियो, पर ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, तव्हां पंहिंजा पैसा ख़र्च करे पंहिंजे लाइ बीमारी छो था ख़रीद करियो, पंहिंजे पाण खे नुक़सानु छो था ॾियो? इन करे को बि नशो न करणु घुरिजे। पंहिंजे ॿारनि खे बि नशे खां बचायो, पंहिंजे पाण खे बचायो, पंहिंजे माशरे खे बचायो। जेके असां नशे खां बचाईंदासीं त इन सभिनी बीमारियुनि खां 100% सां बची वेंदासीं ऐं असांखे डॉक्टर साहिब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करणु घुरिजे, बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारणु घुरिजे। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बज पावर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।